यकीन कयो त हाकिम खान खे भी तमाम घणो पछताव थियो आहे। पर हाकिम खान जी अञा आकड़ न आहे भई। वॾा हू तव्हांजी हर ॻाल्हि मञण लाइ तयार आहे। हिन वक़्तु हाकिम खान तव्हां वटि रहियल आहे? जी वॾा। त पोइ सुभाणे मां तव्हां वटि ईंदुसि। मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। जे हाकिम खान उहे मञे थो त हाकिम खान ऐं मां वरी हिकु थी सघूं था। कहिड़ा शर्त वॾा? हिन वक़्तु ॿुधाइण लाज़मी आहे। जेकॾहिं मूंखे ख़बर हूंदी त उन्हनि शर्तनि लाइ मां अॻ में ई हाकिम खान खे राज़ी करे वठंदुसि। जेकॾहिं हाकिम खान खे अहसासु हूंदो त इनकार न कंदो। वॾा हाकिम खान जज़्बाती आहे। जेकॾहिं मां उनखे का ॻाल्हि ज़हन में विहारींदुसि तॾहिं उनखे उहा ॻाल्हि सम्झ में ईंदी। पहिरियों शर्त इहो आहे त हाकिम खान खे सोनीअ सां निकाह करणो पवंदो। इहा ॻाल्हि हाकिम खान कोन मञींदो, कॾहिं बि कोन मञींदो। त पोइ हाकिम खान सां ठा बि न थींदो। बाबा साईं, जॾहिं मां सोनी सां निकाह करण लाइ तयारु आहियां त पोइ हाकिम खान खे अजायो मजबूर छो पिया कयो? वॾा, जेकॾहिं इहो हल आहे त पोइ न वारिस खान न, गुनाह हाकिम खान कयो आहे त हुनजो कफ़ारो बि हाकिम खे अदा करणो पवंदो। पर वॾा, हाकिम खान त इहा ॻाल्हि तस्लीम ई कोन थो करे। जे तुंहिंजे चवण मुताबिक़ हाकिम ॾोही न आहे त पोइ छोकिरीअ जे साम्हूं अचण खां लवाए छो पियो? हाकिम खान सिर्फ़ु तव्हां खां लवाए पियो, बाक़ी हू कंहिं ॿिए खां कोन थो ॾिजे। बाबा साईं, हाकिम खान खे पछताव थियो आहे, इहो ई काफ़ी आहे। हाणे तव्हां हाकिम खान खे राज़ी करे वापसि वठी अचो। बाक़ी सोनीअ जे मामले खे उथारे हिन हवेली जी ख़ुशियुनि में ज़हर छो पिया मिलायो? ज़हर वॾा, नौकिराणी खे अविलियत ॾेई हिन हवेली जो सुकून बर्बाद करणु सुठी ॻाल्हि नाहे। जेकॾहिं तव्हांखे हुन सां हमदर्दी आहे त सोढो हुन सां निकाह करे थो। हा वॾा, जेकॾहिं तव्हां सोढे मथां बि अहसान कयो त नौकिराणी खे को ॿियो मुड़ुसु ॾेई हुनखे 5 जिरब ज़मीन जा लिखी ॾियो। उनजी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी, सुकून सां। वारिस खान, कंहिंजी इज़त जो मुल्ह एतिरो सस्तो लॻायो थी? वॾा, जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त समूरो ॾोह हाकिम खान जो बि नाहे, नौकिराणी बि हुन सां बराबरि जी शरीक आहे, त पोइ समूरी सज़ा हाकिम खान खे छो हाकिम खान खे? त पोइ इहे ॻाल्हियूं हाकिम खान जे मुंहं ते थींदियूं। जेको जेतिरो ॾोही आहे उनखे ओतिरी सज़ा मिलंदी। जे हाकिम खान पंहिंजे हिसे जी सज़ा भोगण लाइ तयारु आहे त ठा बि थी वेंदो। तव्हां भली हलो, मां अची वेंदुसि। तूं अञा हिते बीठो आहे? ज़मीन ते न आहे वियो? बाबा साईं, मूंखे कुझु ॾींहंनि लाइ कमु आहे। जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां ॻोठ थी अचां। ज़मीन जो कमु भली रुली वञे, तूं अजायो हथ घुमंदो रुलंदो। जहिड़ो निकमो तवारो सौट कालू तहिड़ो तूं लालू। अजायो ही बहाना छॾ, वञ। बाबा साईं, मां तव्हांखे कीअं सम्झायां त अरे हाणे तूं असांखे सम्झाईंदे? न बाबा साईं, न, मुंहिंजो मक़सदु त अड़े छा आहे तुंहिंजो मक़सदु? इहो ॿुधाए ज़मीन ते छो नथो वञे? बाबा साईं, असुल हक़ीक़त इहा आहे त खानू वारा मुंहिंजी तलाश में आहिनि। जेकॾहिं हिन माण्हुनि खे हथ अची वञे त अहिड़ो त हशर कंदा, अहिड़ो त हशर कंदा। कोन था कोन तोखे, कोन था कोन। यकीन कयो बाबा साईं, यकीन कयो। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ कुझु हमरा वठी वञ। कंहिंखे वठी वञा बाबा साईं, कंहिंखे वठी वञा? कोई बि हलण लाइ तयार ई कोन्हे कोन। बाबा साईं, जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठो त मुजीब खे जल्द जेल मां आज़ादु करायो, न त इहो ख़ानू असांखे ॻिची में पइजी वेंदो। जेकॾहिं ख़ानूअ खे मोटो जवाबु ॾियणो आहे त मुजीब ऐं शबीर खे वापसि घुराइणो पवंदो। मुजीब त जेल में आहे, पर शबीर बि यको वञी घर वेही रहियो। अकेले शबीर जी जाइ न आहे बाबा साईं, जेसि ताईं हुन सां मुजीब जहिड़ा राकास गॾु न हुजनि। तूं वञ, कुझु हमरा वठी वञ तूं ज़मीन ते। जेकॾहिं ख़ानू का आगराई कई त उनखे पाणे मोड़ींदासीं।
हल तो पर बाबा साईं बस को भी बहानो न हला दई चेब न हमरा वठी निकरी वन खल न लाए तुझे हल निकल मां ओ मान हला तो जमींदार पोइ कहिड़े टाइम ते वापसी थींदी? रमोज अकबर जी ज़मानत थी वेंदी। ये कोर्ट में ज़मानत मंजूर थी वई न तो कुछ कागजी कार्रवाई मुकम्मल करे अकबर खे वठी वेंदुसि। इन में कुछ देर त लॻंदी न। खाना साला छा हुकुम आहे? रहो तो हिते ई वियो। बाबा साईं तेसी ताईं असां ॿई इन लालूअ खे न ॾिसूं। न रमूं न, जेसि ताईं मां मोटी अचां हिनखे को बि छिरक न ॾिजो। छॾियो फ़िलहाल हिन ॻाल्हि खे त जीअं हिनजो ख़ौफ़ घटि थिए, पोइ हिन सां जेको कुझु कबो उहो मूंखे ख़बर आहे। तो फ़िलहाल हिते वियो, मां शहर मां थी मोटी वञां। ठीकु आहे? चाची कुछ भी करे ये जका अम्मा नई मुसीबत अची घर में वेहारी न इन मां असांजी जान छॾरा। रुगो बड्डी खाराईंदस न पो माणे पाणे बेजार थी पवंदी। जेसताणी त अम्मा बेजार थे खबर नाहे त इहो फ़कीर अम्मा जा लाइ केड़ा थो कन भरे। जॾहिं इन जो राज़ ज़ाहिर थियो न ऐं खैरा खे ख़बर पई त ही वॾे मां वॾो ठग आहे, पो तो ता सब मलामतो लही वेंदी। मुंहिंजी राणी तू सब्र त कर न। पर हिन वक्त त अम्मा उन फ़कीर जे चवण ते मूंखे हर वक्त शक जी नज़रुनि सां ॾिसंदी रहे थी। इन करे चवाई थी चाची कुछ भी करे कीअं भी करे इन फ़कीर खे हितां भॼाएसे। आउं त ॾाढी कोशिश कयां थी पर इहो मोह बुख भॼण जो ई न आहे। जेसि ताईं हिनखे सुखियो टुकर पियो मिलंदो न तेसी मोह इते जो इते वेठो हूंदो आहे। इन जो कुछ त इलाज हूंदो न। मां तू फिक्र ई न कर, इन मोह जो त अहिड़ो इलाज थी कयां जो ॿीहर असुर न दर ते ई कोन ईंदो। हा फ़कीर साईं खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे त मां पिनी पिनी साणी थी पई आहियां। तोखे त अञा का ख़बर ई नथी पए त असांजे घर में चकर कहिड़ो आहे। मुंहिंजी सची मुर्दाणी मां हिन मंज़िल ते पहुची चुका आहियां। तुंहिंजे घर खे तबाह करण में हिन थुली माईअ जो वॾो हथु आहे। फ़कीर साईं हाणे मूंखे तूं उन्हे जे बारे में को सॻु तलाश करे ॾे, पोइ ॾिसो वेही त मां कहिड़ो थी इन सां हशर कयां। हशर उनजे खिलाफ़ सबूत तयार आहिनि। जेको कुझु हुन कयो आहे हिन घर खे तबाह करण जे लाइ, उहो मां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते सॼो पतो लॻाए छॾियो आहे। तो रुगो हुन माईअ खे वठी अच, उनजे रूबरू तोखे समूरा सबूत कढी ॾियां। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। मां पाण ई थी घुरायांसि पई मुर्शिद साईं, पर घुराइण छा जो उहा पाण ई जो हेॾो हिते आई। हुनखे पाण खे मज़ो कोन ईंदो हूंदो। काफ़ी ॾींहं थी विया अथसि आई न आहे न। हेॾो ॼाण थी ठाको के। बादशाह वॾो करे थो अचे। मर्ज़ीअ जो मालिक आहे चले बि अचे। पोइ छा सोचो अथई हाकिम खाना, छा सोचो अथई? ठा करण में भलाई आहे ऐं वॾे जा रखियल शर्त क़बूल करणा पवंदा। इन में ई त सभिनि जी भलाई आहे।
हकीम तूं वञी असांजी मानी जो बंदोबस्त कर। हींअर असांजी बुख लॻी अथई छा? यार तुंहिंजे वञण खां पोइ मां मानी खाधी न आहे। हकीम बादशाह देर न लॻंदी, बादशाह देर न लॻंदी। छा ॻाल्हि आहे हाकिम ख़ान, छा ॻाल्हि आहे? वारिस खान अदा उन ॾोह जो मूंखां कफ़ारो अदा करणु चाहे थो, जेको ॾोह मूं कयो ई कोन्हे। वॾे जो पहिरियों शर्त बि इहो ई आहे। इन ई शर्त क़बूल करण खां अॻु मां नौकरियाणी सां ज़रूरु मिलंदुसि, ऐं जेकॾहिं अदा वॾे मूंखे मिलणु ॾिनो त पोइ ॻाल्हियूं बि थी सघनि थियूं। हाकिम ख़ान, हिकु ॿी ॻाल्हि बि मूं हुते नोट कई त नौकरियाणी हाणे हुते हवेली में नथी रहे। हवेली में छो नथी रहे? वॾे जे अचण खां पहिरियां सोढे जी ॻाल्हियुनि मां मूं अंदाज़ो लॻायो। छा पियो चए सोढो? इहो ई त वॾे खे हाणे कंहिं मथां एतबार नाहे रहियो, ऐं हुन अलाए किथे नौकरियाणी खे बि गुम कराए छॾियो आहे। तुंहिंजी नज़र में हू कहिड़ो माण्हू आहे जंहिंजे मथां अदा वॾो एतबार करे नौकरियाणी खे साम तौरु रहायो हूंदई? सोराब खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? पर सोराब नौकरियाणी खे हिते त कोन वठी ईंदो। कुझु अहिड़ियूं जायूं मूंखे सुझनि पयूं जिथे सोराब नौकरियाणी खे रहाए सघे थो। सभ खां पहिरियों नौकरियाणी खे ॻोल्हे हथु करणु तमामु लाज़मी आहे। जे इहा ख़बर वॾे खे पई त ठहियल ॻाल्हि बि बिगड़ी वेंदी। वारिस खान कुझु बि थिए, जेसि ताईं मां नौकरियाणी सां न मिलंदुसि न तेसि ताईं अदा वॾे सां मां ॻाल्हियूं नथो करे सघां। मां इन ई जे करे तोखे चवां थो त इन ई कम में मुंहिंजी मदद कर। जेकी जेकी सोराब जा ठिकाणा मूंखे सुझनि था उते जांच कयूं था, पर मूंखे नथो लॻे त सोराब एॾो बेवकूफ़ हूंदो जो छोकिरी खे उन जाइनि ते रहाईंदो जिन जी मूंखे ख़बर आहे। असीं पहिरियों तो कोशिशि कयूं था, जेकॾहिं छोकिरी नथी हथ अचे त पोइ सोराब खे खंभे खणी था अचूंसि। जे सोराब सां ॾाढ कयोसीं त वॾो वरी होश मां निकिरी वेंदो। वारिस खान कुझु बि थी, पहिरियां मां नौकरियाणी सां मिलंदुसि, पोइ अदा वॾे सां ॻाल्हियूं करण लाइ आउं तयारु आहियां। उन लाइ जेकॾहिं सोराब खे अगवा बि करणो पियो त बि कंदासीं। हर हाल में नौकरियाणी सां मिलणो आहे। सुबुह साण गाॾी कढ ऐं जिते जिते तोखे शक आहे उन्हनि ठिकाणनि ते असांखे हलणो ज़रूरु आहे। इन ई क़दम खां पोइ नतीजो छा निकिरंदो? छा अदा ऐं बाबा पूरी हवेली खे बाहि कोन लॻाए छॾींदा? हवेलीअ सां गॾु अम्मा जो छा थींदो? न मारा न पंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर पंहिंजी माउ जी ज़िंदगी अज़ाब न बणाए। पोइ छा मां सॼी ज़िंदगी सती जती थी घर में गुज़ारे छॾींदसि? बाबा ऐं अदा जे क्रोध अॻियां मां पंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾींदसि? न, जॾहिं बि मौक़ो मिलियो हिन हवेली खे अलविदा चई हमेशह लाइ पंहिंजी मंज़िल जे तरफ़ ज़रूरु निकिरी वेंदसि। हा, इहो क़दम ज़रूरु खणंदसि, ज़रूरु। अची वई, अची वई। छा अची वई मुआ, छा अची वई? हिन जो ई हथ आहे तुंहिंजी तबाही पोयां, हिन जो ई हथ आहे। होश कर मुआ, होश कर। मुंहिंजी हिन सां कहिड़ी दुश्मनी जो हिन खे तबाह करण लाइ सोचींदुसि? सोचींदीअ छा?
तूं त हिन घर खे तबाह करे छॾियो आहे, तबाह। जे दुनिया में कंहिंखे पंहिंजो दुश्मन सम्झे थी तो हिन खे ई पंहिंजो दुश्मन सम्झे थी। मथो त जाइ ते अथई, हां दिमाग़ ख़राब कोन थियो अथई? छो थो असांखे पाण में विढ़ाई? माठ कर माई, माठ कर। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। फकीर साईं, तूं हक़ीक़त बयान कर, जेका बि ॻाल्हि आहे ज़ाहिर करे ॾे। मुझे सच्ची मुरीदानी ये ॾिस। हिन घर खे फिटाइण जे लाइ हिन औरत कारो जादू करायो हुई। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। मां सम्झो त ईअं ई ज़ाइफाणू वाता पयूं थियो हिक ॿिए सां ॾंद चक ॾियूं, पर मूंखे त इहा ख़बर ई न हुई त हीअ धूती का एॾो दुश्मनीअ में अॻिते निकिरी वेंदी। न खैरां न, हिन जी ॻाल्हियुनि ते न लॻ। ही मोह पाण खे विढ़ाइण थो चाहे। बस हाणे बस सचे मुर्शिद ते थी इल्ज़ाम हणे पई। माई जेसी ताईं मां तोखे न हितां धिका ॾेई घर मां कढां, तंहिंखां अॻु में ई तूं हली वञ। अॼु खां पोइ मुंहिंजे दर ते पेर न रखजांइ। वरी जेकॾहिं ॾिठो मां न पंहिंजे दर घर में त ॿई टंगूं गोॾनि खां भञी उछलींदी साईं। खैरी 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 कुझु होश कर। तूं हिन धोखेबाज़ जे करे मूंखे अञा कोन थी मुड़े, हां अञा बीठी थी वात हणे। जेसी ताईं मां तुंहिंजी चङी तरह मरमत करे छिती तो पेन मोए जे चवण ते लॻी आई, मथो फिरियो अथई, छा वञा थी। हल ॻाल्हि खाए थी पई। हाणे घबराए न, मूं हिन कारे जादू जो असर ख़तम करे छॾियो आहे। ख़ुदा कंदो वरी भाग हिन घर में भेड़ो कंदो। आमीन सुम्मा आमीन। फकीर साईं, जे ईअं थियो ऐं भाग फेरो कयो मुंहिंजे घर ॾे त मां उते मज़ार ते ईंदसि, अचे तोखे पहरूं ॾेई वेंदसि ऐं पहराए वेंदसि। हक हक हक। अकबर, मूसा खान का तुझो पलांद वठी विया। जंहिं तरफ़ बि हाणे तूं इशारो करी न, उनजो कंद कोरे वठूं, कंद। खान मां त इहो ई चाहींदुसि त जेको बि थियो हुनखे दरगुज़र करे छॾियो। न अकबर न न, जेकॾहिं हाणे दरगुज़र कयुमि न त मूसा खान जा हथ असांजे गर्दन ताईं पहुचंदा। हाणे अकबर हुनखे जवाब लाज़मी आहे। हा बाबा साईं, मूसा खान सां अहिड़ो त कमु कयो, अहिड़ो त कमु कयो जो वरी अची असांजे पेरनि ते किरे। इहे करिणो पवंदो रमू, इहे ई करिणो पवंदो। मूसा खान ठा करे पोयां वार कयो आहे, पोयां। खान मुंहिंजे पलाव में दुश्मनी खे नए सिरे उभारण जी का बि ज़रूरत न आहे। जेकर ॿीहर मूसा खान कुझु बि करे थो, पोइ तव्हां जेको बि क़दम खणंदो न त मां बि तव्हां सां गॾु हूंदुसि। बाक़ी सिर्फ़ु हिकु चकर मुंहिंजो चवणु वठो त सब्र कयो। छो छो अकबर छो छो न उते ख़ामोश रहूं? खान खान कुझु सम्झण जी कर। जेकर थोरियुनि थोरियुनि ॻाल्हियुनि ते बंदूक हलायूंसीं त ये मामूली ॻाल्हि आहे। इन में एॾो असांजो ई आहे खान। सॻ सूदो भुगतो वियो आहियां, सॻ सूदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन जो को रिएक्शन त निकिरंदो न। मूंखे सम्झ में नथो अचे त इहो तूं सब्र किथां सिखी आयो आहीं अकबर। पंहिंजी बेइज़तीअ जे बदिले में तूं दुश्मन खे माफ़ करणु सिखियो। खान हिन वक़्तु ईअं करे सम्झो मूसा खान असांजो चंडो जंड सां मिलियल आहे। जेकर ॿिन्ही धुरियूं हिक ॿिए जे घर में टांडा उछलींदा रहियासीं न त ॿिन्ही धुरियुनि मां ख़ुशि रही केर बि न सघंदो। ऐं जेकर ॿिन्ही धुरियुनि खे ख़ुशि रहणो आहे न त कुझु सब्र मां कमु वठिणो पवंदो। ठीकु आहे अकबर, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे न त मां ज़हर जो ठुक भरींदुसि, ज़हर जो ठुक। पर जेकॾहिं तुंहिंजी तरफ़ां का बि अॻु भराई थी त मूसा खान सां गॾु उनजी हवेली खे सारे राख जो ढेर बनाए छॾींदुसि। ढेर, छो त खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे, हिकु। अदी मुंहिंजूं त सभु चालू नाकारा थींदियूं वञनि। दिलावर मुंहिंजी हिकु बि नथो मञे, हिकु बि। कीअं बि करे दिलावर खान जा वधंदड़ कदम तोखे रोकणा पवंदा, तोखे।
जेकॾहिं न हाकिम ख़ान हिते पहुची वियो पोइ अहिड़ो भंग में रंग मिलंदो जो मुंहिंजो नाव निशानी न रहंदो। ही जेको आयो छा करे वियो? इन ये वारिस खान जो सॼो ज़ोर हाकिम ख़ान ऐं दिलावर खान खे हिकु करण जो आहे। जेकॾहिं हाकिम ख़ान मूसा खान वारनि वटि हुजे हा न त कॾहिं बि ॿाहिरि हिकु थी न सघंदा, पर इहो वारिस खान हिननि जो वॾे में वॾो सॼणु आहे। आख़िर ॻाल्हियूं कहिड़े हद ताईं पहुतियूं? ॾींहं ॿिनि में दिलावर खान वेंदो ऐं हाकिम ख़ान खे परचाए हिते वठी ईंदो ऐं हाकिम ख़ान जो पहिरियों कमु ई हूंदो सोनीअ सां मिलण जो। जॾहिं न सोनी असांजो राज़ खुलियो त पोइ ॿुधाए अधी त असांजो अंजाम छा थींदो। ही जेके बि माण्हू मूं आहिनि न, ही जेके बि मूं आहिनि उहे असांजे खाते में लिखिया वेंदा, असांजे खाते में। अदा तूं त मूंखे बि ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे। अधी ख़ौफ़ तोखे किथे आहे? मूंखां पुछ मूंखां त मां हाणे वक़्तु कीअं थो गुज़ारियां। अधी मुंहिंजूं रातियुनि जूं निंड्रूं हराम थी वयूं आहिनि। अखियूं बंदि थो कयां त ईअं थो लॻे ॼण दिलावर खान जो रिवाल्वर मुंहिंजे मथां पियो आहे, मथां। हर वक़्तु मौत जो ख़ौफ़ रहे थो, दिमाग़ कम ई करणु छॾे वियो आहे त कीअं भंग में रंग मिलाइजे। आख़िर इन मसइले जे छुटकारे जो हल छा आहे? दिलावर जो मौत।